क्यों भाईजान? हाँ बाबा क्यों जानी? असलम अॼु जेको वार हाकिम खान जी रत ते कयो आहे, हाणे त हाकिम खान निंड में भी शर्क भरींदो हूंदो। तमाम भलो एंड वारो दे बाबा। हे खोल बाबा बुक खोल, हे पनो खोल, डायरेक्ट नहीं है बाबा तू मुझो। हाँ पर घर तो उन ॾींहुं वारदात जॾहिं हाकिम खान जो कंध हूंदो ऐं मुंहिंजो हथियार हुनजे कंध ते हूंदो। थोड़ो ये सो है सॉरी भी सही क्यों? हाँ क्यों आहे? हां पघर त हाकिम खान जा उन ॾींहुं वहंदा जॾहिं मुंहिंजो हथियार हूंदो ऐं हाकिम खान जो कंध। तमाम बेहतर बाबा। हाँ जॾहिं हाकिम खान जो कंध ते हूंदो घर वारदासीं ऐं कंध फेराइण जो मौक़ो बि न ॾींदोमांसि, छो त सुल्तान जी सट दुश्मन जे निड़ीअ ते लत। पोइ तिन हाकिम खान खे कंध फिरण जो मौक़ो बि न ॾींदुसि, छो त सुल्तान जी सट हाकिम खान जो मणको बि भॼी विझंदी आहे। बाबा सुल्तान जी सट हाकिम खान जे निड़ीअ ते लत। छो त सुल्तान जी सट हाकिम खान जी निड़ीअ ते लत। तमाम बेहतर बाबा, तमाम बेहतर बाबा। ये वाजिद वॾी मेहनत में आहे ॾेढ सौ। हाँ वाजिद तमाम बेहतर बाबा। क्यों ना रखा? हाँ विजय बाबा। मेहनत कला तो फल मिलदा ना जानी ना। रोजी आहे। हाँ मेहनत को सवा साथ में सतार केडी मेहनत तो करे असां। अच्छा बाबा तुझो थी सुल्तान। हाँ सुल्तान फिलहाल त टेलर अथसि, फिल्म त अञा पोइ ते रहियल आहे। क्यों? विजय सुल्तान फिलहाल त ही टेलर अथसि, फिल्म त पोते रहियल आहे। अच्छा बाबा ई साॻियो ई त चओ। हाँ हाणे चओ सुल्तान विजय हिकिड़ो मिंट बाबा। सुल्तान जी त फिल्म अथसि, टेलर त अञा पोते रहियल आहे। तमाम बेहतर। अच्छा बाबा पोजी को डाला हाँ फौजी को पोजी दे डाला। इन साल में घणो ई ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कयो आहे, हाणे हिनखे हिसाब ॾियणो पवंदो। इन ज़ालिम घणो ई ज़ुल्म कयो ग़रीबनि ते। हिननि ज़ालिमनि इन्हनि ज़ालिमनि घणो ज़ुल्म कयो हिन अवाम ते, हाणे इन्हनि खे बदिलो ॾियणो पवंदो। तमाम बेहतर। वाह फौजी वाह। वाह वॾो क्रिकेटर बि अथव। अच्छा मुर्शिद मुर्शिद वट पोने। अच्छा हेॾो अचो, हेॾो साईं हेॾो अचो, हेॾो अचो। हाँ हिते अचेसि। हाँ याद ही अब थोड़ा फौजी श्री अच बाबा। क्यों? जानी तू भी फ्रेम में ही बाबा। अलवा सही क्यों? सुल्तान असां सभु भाइर तुंहिंजे मथां कुर्बान आहियूं, तूं हुकुम कर। इनखे चओ बाबा विजय। हाँ हिते 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 चओ हिते। हाँ चओ सुल्तान असां सभु भाइर तोसां गॾु आहियूं, तूं हुकुम कर। सुल्तान असां सभु भाइर तोसां गॾु आहियूं, तूं हुकुम अब थोरो और तसरी अच बाबा। हाँ हाणे हिनखे चओ सुल्तान असां सभु भाइर तोसां गॾु आहियूं, हुकुम कर। सुल्तान असां सभु भाइर तोसां गॾु आहियूं, तूं हुकुम कर। अचो मीर मेरे वटू कोन जो चऊं केड़ो कहिड़ो मेरे को आसान हेॾे थी बाबा। पोजी केड़ो डाला को मीरारो नालो छा अथई? अॼु ताणी मीर जे हथियार खां को बि न आहे बचो। हिते हिन हिते चओ मूंखे। अॼु ताणी मीर जे हथां को बि न आहे बचो। अॼु ताणी मीर जे हथां को बि न आहे बचो। हाकिम खान खे टांडा ॾींदुमि टांडा। हाकिम खान खे टांडा ॾींदुमि टांडा। अरे अमीर हिन जे डाला किथे गॾो थो बोहे अवाने आलन छा आहे? हां साईं ने बि वाला डाला का भला यो वॾो अॼु डाला को वॾो सीना को हेॾे आयो त डाला खे हलाईंदो। अचो बाबा वाजिद ए भर बाबा असां बि त वञूं। हां बाकी तू रहला बा अचो अस्सलाम वालेकुम या अली मदद। जिया सिंह जिया लतीफ जी धरती जिया लतीफ जी ॿोली। बाबा नाराज़ न थी हिकु ॻाल्हि चवां, नाराज़ न थी हिकु ॻाल्हि चवां, तूं मूंखे ॾाढी वणंदी आहीं। करे मस्त छॾींदी आं मूंखे जॾहिं नेण खणी तूं ॾिसंदी आं। नाराज़ न थी हिकु ॻाल्हि चवां, तूं मूंखे ॾाढी वणंदी आं। सो दोस्तो ही फिल्म आहे मोहब्बत जो कसम। जंहिं बि दोस्त खे असांजी फिल्म में कमु करिणो आहे
त असांजो नंबर आहे 0300342859। इनशाला हुनखे फिल्म में तमामु सुठो कैरेक्टर मिलंदो। असांजी फिल्म जी रिकॉर्डिंग थींदी आहे लाड़काणे में, ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर आहे मां तव्हांजो पंहिंजो भाउ सत्ता लाल मजू, कैमरामैन आहे वाजिद अली कलोड़ो साहब, ऐं राइटर असांजो सिंध जो नाले वारो राइटर, असांजे लाड़काणे जो बहितरीनु राइटर, बहितरीनु कहाणीकार वाजिद आज़ाद हुलियो साहब, यानी वाजिद आज़ाद तमामु वॾो नालो आहे। हिकु माशाअल्लाह तमामु दरिया ख़ान बि हिन जी फिल्म हुई। ऐं इनशाला वरी ईद जी फिल्म बि तयारीअ में लॻा पिया आहियूं। फिल्म में हाणे जेकी ईद जी कयूं था असांजी निसार शाहवा, माया, बिलाल खोखर, भा जानी जोतोई, इम्तियाज़ सुहाग, हिन फिल्म में तमामु सुठा वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि। दोस्तो पंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त नवनि दोस्तनि खे अॻिते आणियूं। हाणे ॾिसो न जानी असांजो डायरेक्टर बि आहे, दरिया ख़ान इहो दर्दन जो दरिया जो डायरेक्टर हुयो भाऊ, सुठो एक्टर बि आहे, पथर दुनिया जो अकबर। सचमुची त अहिड़ा सीनियर दोस्त नवनि दोस्तनि सां ईअं खिल भोग में कमु था कयूं, माना मोहबत में पंहिंजो सिलसिलो इहो हूंदो आहे त कड़ी खिल बि हले, कचहरी बि हले, रिकॉर्डिंग बि थींदियूं हलनि। ऐं इनशाला असां वटि पूरी सिंध बलोचिस्तान में था, बदीन हुजे, झाती हुजे, उमरकोट, ठट्टो, बलोचिस्तान हुजे, हर शहर में। हीउ दोस्त असांजे बलोचिस्तान खां हिते आयो आहे। हिन दोस्त जी वॾी महिरबानी ऐं कुर्ब हिनखे अॼु सुभाणे हिनखे मैच बि रखाई आहे, क्रिकेट बि, है न बाबा? बिल्कुलु वॾी महिरबानी, लख थोरा लख एहसान। नारे हैदरी अली मौला।